कड़ियो खबर जी शाखन ऐं वाहन में पानी की खोट खिलाफ आबादगार सरापा एहतजाज बनियल आहिनि। इन सिलसिले में कड़ियो शहीद फाज़ल चौक ते जाम हुआ, राजवा, इमाम हुआ, कड़ियो हुआ ऐं ॿियनि वाहन तोड़े शाखन में पानी की अणहूंद खिलाफ आबादगार मोहम्मद अली समूह, GM मयरी, न्याज़ गोराम निज़ामानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो करे धरणो आयो। धरणे सबब हैदराबाद, गोलारची ऐं खोरवा रोड बंद हुजण करे गाॾियूं बीहजी वयूं। उन मौके ते आपाशी इख्तियारनि खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई वई। आबादगारनि दाहियो त शाखनि ऐं वाहन जी पुछड़ ताईं पानी न अचण करे संदन फसल सुकी विया आहिनि, ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। पर आपाशी खाते वारा हिकु पासे पैसनि एवज़ बासर माण्हुनि खे पाणी विकिरो करे रहिया आहिनि त ॿिए पासे पाणी चोरनि खिलाफ़ कार्रवाई बि नथी कई वञे। आबादगारनि चिता ॾिनो त जेसिताईं पानी जी चोरी ऐं गैर क़ानूनी विकिरो बंदि करे खेनि हिसे जो पाणी न ॾिनो वेंदो, एहतजाजी तहरीक जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।